हाणे ॿारनि खे ही तरीक़ो हिकिड़ो नओं तरीक़ो आहे मुंहिंजे हिसाब सां इन ते फोकस कराईंदा त ॿार इन में घणो कुझु सिखंदा। मिसाल इहा अलिफ खां ये ताईं सिर्फ़ु 2 अखर रुगो न पढ़ाइजो, उन्हनि में नाज़ेबा अल्फाज़ ठही सघनि था जंहिंजे करे क्लास में मज़ो न थींदो। इन लाइ हिकिड़ो ही आहे टेटोपी ऐं ॿियो आहे लाम लकोड़। इन्हनि ते न पढ़ाइजो, बाक़ी ॿियनि सभिनीनि खे तव्हां पढ़ाए सघो था। मिसाल तो हेड़े तरीक़े सां तव्हां सभिनी अखरनि में लिखी सघो था। मिसाल ही हुयो पहिरियां जो पढ़ियो हुई। हाणे अचो इन्हनि खे कीअं पढ़ायूं ॿारनि खां। अलिफ ज़बर अ, अलिफ ज़बर अ, इहा त पटी तव्हां आराम सां पढ़ाए सघो था। अलिफ मद आ, अ आ, अलिफ वाव पेश उ, उ, अलिफ ये ज़ेर ई, ई, अ आ उ ई। पुटाणे तव्हां बि पढ़जो बाबा, ही क्लास केजी जी आहे, इन लाइ असां हिननि खे पढ़ाईंदा ही बुनियाद मज़बूत करण लाइ। चओ अ आ उ ई। जेकॾहिं इहो रवानो तरीक़ो आहे जे पढ़ाइण चाहियो त पोइ हीअं थींदो अलिफ ज़बर अलिफ मद अलिफ वाव पेश अलिफ ये ज़ेर ई, अ आ उ ई, क का बू की, ब बा बू बी, ब बा बू बी, त ता तू ती, झ झा झू झी, न ना नू नी, ड डा डू डी। हाणे हिन में अखर मिलाए बि सघजनि था। हाणे हीअ अखर जेको आहे जेकॾहिं हिन खे हिन सां मिलाए लिखूं, हाणे ही छा थींदो दाल अलिफ दा, दाल ये ज़ेर डी, दा डी। हिन अखर खे खणी जॾहिं हिन सां मिलाए लिखंदव छा थींदो नून अलिफ ना, नून ये ज़ेर नी, नानी। जेकॾहिं हिन खे डबल करे लिखाईंदव नून अलिफ ना, नून अलिफ ना, दाल अलिफ दा, दाल अलिफ दा, अहिड़े तरीक़े सां बे अलिफ बा, बे अलिफ बा, काफ अलिफ का, काफ अलिफ का, त खोड़ हिन मां अखर ठही सघनि था। जेवा पेशा जू नून ये ही अखर भी मिलाए सको था हिन सां। नून ये ज़ेर नी छा थींदो पुट ते वाव पेश तू, रे ये ज़ेर री, ऐं ते अलिफ ता, रे अलिफ रा। खोड़ अखर हिननि मां सॼा तव्हां ॿारनि जी पटी मुकमल आराम सां पढ़ी सघो था, पढ़ाए सघो था। सिंधी तमामु ईज़ी आहे, बस इन शइ ते फोकस कयो त ॿारनि जी सिंधी मज़बूत थी वञे। 3 क्लास ताईं ॿार मुकमल तरीक़े सां सिंधी में उबूर हासिल करे पोइ ॾिसो त असांजी मिठड़ी सिंध जो इहो ॿार वधी करे कीअं इस्लामाबाद ताईं वञी करे ऐं वॾनि वॾनि माहिरनि सां तालीमदाननि सां उहो असांजो ॿार वधी करे कीअं थो पोइ मुक़ाबला करे। असां सिर्फ़ु इन जे करे कमज़ोर थी विया आहियूं जो असांजो बच्चो असांजो ॿार जेको आहे ज़्यादातर प्राइमरी ताईं वो निकिरे थो पर उनजी सिंधी वीक आहे, पढ़णु उनजो कमज़ोर आहे, पोइ उहो सिंधी नथो अचे त उर्दू में बि कमज़ोर, उर्दू नथी अचे अॻिते हली इस्लामाबाद लाहौर कराची में उर्दू ॻाल्हाइजी वञे इंग्लिश सां मिक्स करे त उहा शइ उनखे सम्झ में ई कोन नथी अचे। इन जे लाइ वरी बि इहो तव्हांजी ख़िदमत में असांजो अर्ज़ु आहे त कोशिशि करे ॿारनि खे सिंधी ते फोकस करायो। जेके बि असातिज़ा इकराम आहियां सभिनी जो ख़ादिम आहियां, सिंधी ते फोकस कराईंदो अॼु ख़ुदि असांजी सिंध जो रुझान अॻिते वधी करे ज़िंदगी जो कामयाबु इंसानु